जी नाज़रीन, अवां खे हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद भरिसां हुसड़ी मोड़ ते कार जो ॿिनि मोटरसाइकिलनि सां टक्कर थियण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। हुसड़ी पुलिस मूजिबि ज़ख़्मियुनि में शाह लतीफ़ कॉलोनी जो रहवासी 22 सालनि जो अकराम पुट मज़हर शाह, गंजे टकर जो रहवासी 19 सालनि जो अबरार हुसैन पुट गुलज़ार मलक ऐं 25 सालनि जो क़यूम ऐवान पुट रियाज़ ऐवान शामिल आहिनि। पुलिस इहो बि ॿुधायो त ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत नाज़ुक आहे, जिन खे इलाज लाइ ICU वार्ड मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त टंडो मोहम्मद खान मां हैदराबाद ईंदड़ तेज़ रफ़्तार कार जतोई पेट्रोल पंप जे साम्हूं तेज़ रफ़्तारी सबबि 2 मोटरसाइकिलनि खे टक्कर हयूं ऐं उहे 3 ॼणा हैदराबाद वारे पासे ॾांहुं पए विया, जेके कार जे टक्कर सबबि रोड भरिसां हेठि खाई में किरी पिया। जन खे इलाइक़े वासियुनि जी मदद सां पुलिस पहुची इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि त उन्हनि ड्राइवर खे कार समेत तहवील में वठी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।